अस्सलाम वालेकुम। असां अॼु हाई स्कूल ठरीमीरवा में बीठा आहियूं। ही असांजो हिकिड़ो दोस्त आहे तस्लीम, जेको हिन ई स्कूल में पढ़ियो आहे। अचो त उन खां स्कूल जे बारे में कुझु वीचार मालूम कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां बि हिते ई पढ़िया आहियो छा? जी जी। कहिड़े साल में? 2014 में 9th ऐं मैट्रिक हिते ई आहे। अच्छा, इन खां अॻु में? इन खां अॻु में महंगे फ़क़ीर शहर में उते पढ़िया आहियूं, गवर्नमेंट बॉइज़ स्कूल महंगो फ़क़ीर शहर। सही। ही स्कूल केतिरो पुराणो आहे? ही तक़रीबन 1951 में घणो करे ठहियो आहे। अच्छा, तॾहिं जी मरमत थियल अथसि। 1951? असां उस्ताद तमामु खां पुराणो। पुछियो आहे त हीउ जेको नक्शो आहे न, त हीउ चवंदा त ई छापियल आहे, हीउ जेका ई जे हिसाब सां ठहियल आहे। अच्छा, ई शेप में आहे। हा, ई में इन जो मक़सदु छा आहे उहो उन्हनि खे ख़बर आहे। एजुकेशन एल आहे, ई आहे, ई आहे, हीअं विचऊं वरी हीअं ई आहे। ई आहे पोइ एजुकेशन ही एॾी वणकारी कहिड़े दौर में थी आहे? ही वणकारी जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं 2013 में, तॾहिं ही नंढा नंढा वण हया ऐं हींअर माशाल्लाह तयारु थी विया आहिनि। अच्छा, जॾहिं उस्ताद मुख़्तियार शहर हेड मास्टर हो, जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं, उस्ताद हिम्मत अली मरहूम पठान उहे एफ ए हुया। उस्ताद मुख़्तियार हेड मास्टर हुयो? जी जी। उन जे दौर में ही वण वग़ैरह उन जे दौर में थिया आहिनि? उस्ताद मुख़्तियार शहर साहब हुया, तॾहिं उन्हनि हणाया। सॼो ही जेको फर्श लॻल आहे सिरुनि जो, जी जी, ज़बरदस्त। सॼो उन्हनि ई सम्झो त हणायो मथे। अच्छा, ज़बरदस्त स्पेस आहे ऐं तमामु ख़ूबसूरत स्कूल जी बिल्डिंग आहे। ऐं ही बि मुंहिंजे ख़्याल में 8-10 एकड़नि ते त मुश्तमिल हूंदो, या उन खां वधीक? 8 एकड़नि ते न, बल्कि 4-5 एकड़नि में हूंदो। अच्छा, हिन स्कूल जे पोयां जेका आहिनि, जेका उहो ग्राउंड आहे उहो बि स्कूल जो ई आहे सॼो। हा, ही क्वार्टर्स जेके आहिनि उहे बि स्कूल जा ई आहिनि पोयां? क्वार्टर्स बि स्कूल जा आहिनि, सरकारी। उन में उस्ताद था रहनि, कुझु जेके आहिनि वकील था रहनि, कुझु जज बि रहिया आहिनि, उन्हनि जो बि आहे। अच्छा, माना सरकारी मुलाज़िम जेके नादरा जे भरिसां जेका हिननि जी एजुकेशन जी ऑफिस आहे, अच्छा, उहे बि कुझु आहिनि हिननि जा। सही। हिन वक़्तु हेड मास्टर केरु आहे? हिन महिल पोखर साहब आहे, नालो। अच्छा अच्छा, हिन वक़्तु तव्हां छो बीठा आहियो हिते? कैंप लॻल आहे हिते? एमरजेंसी प्रोग्राम कैंप आहे। अच्छा, हुते असां कार्ड चेक कराइण आयासीं। सही सही। सरता जी, मुंहिंजे वाल साहब निकिता, मूंखे वाल साहब लाइ न आहियो। अच्छा, तव्हांजे घर मां कंहिं जा निकिता? मां वाल साहब ऐं ॿियो फैमिली जा निकिता, मुंहिंजे भाउ जे। अच्छा, माशाल्लाह, ॾाढो सुठो, वरी महिरबानी।